घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं वाही रण जा। नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो। अॼु जीअं त महरम जे हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं तमामु हिकिड़े मशहूरु लेखक कालम निगार एजाज़ मंगीअ सां सुर केॾारे ते, शाह लतीफ़ जो सुर केॾारो, जंहिं ते अञा ताईं सवाल उथनि था त छा इहो शाह लतीफ़ जो ई आहे लिखियलु या कंहिं ॿियनि माण्हुनि जो लिखियलु आहे लतीफ़ जे स्टाइल में। एजाज़, असां पंहिंजी ॻाल्हि शुरू हितां कंदासीं त सुर केॾारो काफ़ी रिसालनि में आहे ऐं कुझु माण्हुनि उहो उन में शामिलु न कयो आहे। इन ते अञा ताईं सवाल उथनि था त सुर केॾारो शाह लतीफ़ जो ई शाइरी आहे या नाहे। तव्हांजो इन में मौक़िफ़ छा आहे? तव्हांजी वॾी महिरबानी। असल में इहो हिकिड़ो तहक़ीक़ जो सुवालु आहे, पर जीअं त सिंध में कंहिं बि शइ ते तहक़ीक़ न थी आहे, न तारीख़ ते, न तहज़ीब ते, न सक़ाफ़त ते, न को असांजी जाग्राफ़ी ते, न सिंधू नदीअ ते, तीअं न मोहन जे दड़े ते, तीअं शाह लतीफ़ जे मथां बि का अहिड़ी तहक़ीक़ न थी आहे जेका तहक़ीक़ मुस्तनद चई सघिजे, जेका साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ हुजे। उन करे घणो करे असां वटि कुझु किसा कहाणियूं आहिनि, कुझु रवायतूं आहिनि, ऐं उन रवायतुनि जे हवाले सां असां के पंहिंजा ख़्याल ठाहिया आहिनि ऐं कुझु शाइरीअ जो सहारो वरितो आहे। जेसिताईं इहो सुवालु आहे त कुझु रिसालनि में शाह जो इहो सुर आहे या न, कुझु रिसालनि में आहे, त उहे बि हिकिड़ियूं अजीब क्लेशे क़िस्म जूं रवायतूं आहिनि। मिसाल तौरु शाह लतीफ़ जा 30 सुर आहिनि। हाणे हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त शाह लतीफ़ इहो मंज़ूम नमूने सां सॼो क़ुर ट्रांसलेट कयो आहे। जीअं क़ुर जा 30 सिपारा आहिनि, तीअं शाह लतीफ़ जा 30 सुर। हिकिड़ो अहिड़ो कंहिं शेर बि लिखियो आहे त आहे अब्दुल लतीफ़ ते राज़ी रहमान सॼो जंहिं क़ुर सिंधीअ में समायो। माना इन क़िस्म जा हिकिड़ा शेर उनजी मोहबत में, अक़ीदत में इहे रवायतूं बि आहिनि पंहिंजी जाइ ते। ऐं ॿिया उहे रवायतूं आहिनि त शाह साईं शियो हुयो, सुन्नी हुयो। जे सुन्नी हुयो त पोइ केॾारो इहो कीअं लिखे, छा लिखे। सो मां इन्हनि बहसनि में नथो वञणु चाहियां त सुर 30 आहिनि या 29 आहिनि या 15 आहिनि या 16 आहिनि। ठीकु आहे। ऐं न को मां इन में वञणु थो चाहियां त शाह लतीफ़ सुन्नी हुयो या शियो हुयो। मुंहिंजे नज़र में थैंक यू। हाणे जेकॾहिं अक़ीदत वारो पासो असां हटायूं था ऐं रुॻो असां आर्ट खे साम्हूं था आणियूं त इन में जेको केॾारो मौजूदु आहे शाह लतीफ़ जे हवाले सां असां वटि, उन जा 2 पहलू आहिनि। हिकिड़ो पहलू आहे जंगजू, बहादुरी वारो, झेड़े वारो। ॿियो आहे ॾुख जो, ग़म जो। हाणे इहो ख़ुदि शियाइज़म में हिकिड़ो बहस आहे त करबला जेका आहे सा उहा ॾुख जी अलामत हुअणु खपे या हिकिड़े इनकलाब जी या हिकिड़े जिदोजहद, बहादुरी ऐं जंग जी अलामत हुअणु खपे। मिसाल जेको अली शरीयती हुयो, वॾो आलिम ईरान जो, उहो चवंदो त करबला जो रंग कारो न आहे, करबला जो रंग ॻाढ़ो आहे, सुर्ख़ आहे, माना इनकलाब आहे, जिदोजहद। रुॻो सोग, रुॻो मातम, जेको वावेल आहे, इहो करण सां कुझु न थींदो। असांखे जेके बि बातिल कुवतूं आहिनि, जेके ज़ालिम कुवतूं आहिनि, जेके ग़ासिब कुवतूं आहिनि, उन्हनि जी नाफ़रमानी करणु खपे। ऐं उहे जेकॾहिं असांखे सबजुगेट कनि ऐं असांखे ज़ोरीअ असांखां अतात वठण जी कोशिशि कनि त असां उन्हनि सां झिड़ो कयूं ऐं इहो त ॾिसूं त असां केतिरा आहियूं, हू केतिरा। माना हिकिड़ी रेज़िस्टेंस। हाणे भिटाईअ जे उन में 2 शयूं आहिनि। हिकिड़ो त इहो इमामनि जे हवाले सां ॾुख जो इज़हार बि आहे ऐं ॿियो झेड़ो बि आहे। पर जेको ॾुख, जेतिरो ॾुख लतीफ़ बयानु करे सघे थो पंहिंजे आर्ट ऐं पंहिंजे शाइरीअ सां, उहा उन्हनि शेरनि में उहा गहराई नथी मिले। उहो ॾुख ससुईअ में ॿियनि में घणो थो मिले। माना त ॾुख लॻो, ॾूंगर डरियो, माना इहो जेकॾहिं हू मिरुनि खे बि रवारे थो ऐं जानवर पार था कढनि, पखी पार था कढनि, ससीअ जे हिकिड़ी मामूली क़िस्म जी ॾुख ते
हीउ त हिकिड़ो मामूली न चवणु हीउ त हिकिड़ो तारीख़ जो तमामु वॾो अलमियो हुयो। हा, त उन ते जेतिरी भरपूर शाइरी शालती जी हुजणु खपे, जेका या उहो करे सघे थी। या त हुन कई हूंदी हम्म, पर उहा असां वटि महफ़ूज़ रही न सघी आहे। ऐं मुंहिंजो घणो ख़्यालु इहो आहे त छा हिकिड़ी रवायत आहे असां वटि शाइरनि में त भले उहे अक़ीदे जे हिसाब सां न त बि अहसास जे हवाले सां इमामनि जी सनाख़्वानी या इमामनि जे दर्द खे पंहिंजी ज़ुबान ॾियणु ज़रूरी सम्झंदा। अहिड़ा खोड़ शाइर आहिनि, मिसाल हिकिड़ा अहिड़ा मुला टाइप शाइर बि आहिनि जिन तमामु ज़बरदस्त क़िस्म जा मरसिया लिखिया। मिसाल फैज़ अमन फैज़ हो, कम्युनिस्ट हुयो, हुनजी अक़ीदनि जी सॼी दुनिया जग जान इहे ख़बर आहे, पर हुन लिखियो जेल में जॾहिं हुयो तॾहिं हुन हिकिड़ो मरसियो लिखियो। मां उहो मरसियो तव्हांजे लाइ हिकु ॾींहुं जूं हिकु अधु सिट तव्हांजे लाइ मां पढ़ां। इट्स अ वेरी ब्यूटिफुल मर्सी आहे। त हाणे फैज़ अमन फैज़ जेकॾहिं इहो मरसियो लिखी सघे थो त वाई नॉट शाह लतीफ़। हीअ आहे त रात आई है शब्बीर पर यलगार बला है, साथी न कोई यार न गमख्वार रहा है, मुँह से तो एक दर्द की गनघोर घटा है, मुशफ़िक़ के तो एक दिल के धड़कने की सदा है, तन्हाई की गुर्बत की परेशानी की शब है, ये खाना शब्बीर की वीरानी की शब है, दुश्मन की सिपा ख्वाब में मदहोश पड़ी थी, पल भर न किसी की भी इधर आंख लगी थी। हाणे इहो या अलहम्द करीब आया गम इश्क का साहिल, अलहम्द के वब सुबह शहादत हुई नाजिल, बाजी है बहुत सख्त मयाने हको बातिल, और जुल्म पे कामिल है तो हम सब्र पे कामिल, बाजी हुई अंजाम मुबारक हो अजीज़ो, बातिल हुआ नाकाम मुबारक हो अजीज़ो। हाणे इहे हिकिड़ियूं रवायतियूं उर्दू शाइरी जूं जे लिखंदा त जेकॾहिं के उर्दू शाइर उस्ताद टाइप शाइर उन मरसियो न लिखियो त माना उहो मुकमल शाइर न आहे। त इहे हिकिड़ियूं रवायतियूं बि ऐं काफ़ी हिंदू शाइर आहिनि उर्दू ॿोलीअ जा जिन मरसिया लिखिया। ऐं ॿियो हूअं बि ॾिसजे त इहो कंहिं मज़हब या अक़ीदे शिया सुन्नी खां हटी करे हिकिड़ी हक़ ऐं बातिल जी ॻाल्हि आहे न, उहो त केर बि करे सघे थो। हुनखे खयो ई हक़ बातिल जी जंग जे हवाले सां वियो आहे। हा, इहा उहो त हुन त ठीकु आहे, हर कंहिं पंहिंजे पंहिंजे रंग में रीडो आहे। मिसाल अलामा इक़बाल चयो त क़त्ले हुसैन असल में मर्गे यज़ीद है, इस्लाम ज़िंदा होता है हर करबला के बाद। ईअं बि आहे, हुननि जे पॉइंट ऑफ व्यू खां ईअं बि आहे, पर जेके आम तौर ते जेको तासुर आहे, जेको आम ख़्यालु आहे, उहो ख़्यालु इहो आहे त हिकिड़े सच जो ऐं कूड़ जो जहिड़ो आहे पाण में, हिकिड़े ज़ुल्म जो ऐं मज़लूमियत जो पाण में हिकिड़ो जंग आहे, ऐं उन जंग में हिकु रोशनीअ जी ऐं अंधेरे जी जंग आहे, जंहिंमें अंधेरो वक़्ती तौरु भले रोशनीअ खे धसे वञे, भले उनखे मात ॾे, पर रोशनी जी जेका फतह आहे उहा रहंदी। मिसाल हिकिड़ो शेर हुन लिखियो हुयो या तो शमशुल हैदरी करबला जे हवाले सां, हालांकि हैदरी पाण शियो बि हुयो, पर हुन लिखियो त अॼु खां कई सदियूं अॻु में हिन धरतीअ ते मधरता ऐं कठवरता जे विच में ॾाढी जंग लॻी हुई। पोइ आख़िर में अथसि त कठवरता जी हार अमर आहे, मधरता जी जीत अमर आहे, हिन धरतीअ जे सीने ते मधरता जी रीत अमर आहे। त माना इहो सॼो असांखे इन ज़ालिम मज़लूम हक़ ऐं बातिल जे हवाले सां शयुनि खे ॾिसणु खपे। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ इते ई गुफ़्तगूअ जो सिलसिलो शुरू कयूं था जिते हिते छॾियो।